ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर यानी दिमाग़ में अणवणंदड़ सोचनि जो वरी वरी अचणु ऐं कोई कमु वरी वरी करणु ईअं दिलि में लॻे त इहो कमु पूरो न कयो आहे या सही न कयो आहे। ॾिसजे त तक़रीबन 100 मां 2 या 3 माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे इहा तकलीफ़ हूंदी आहे। ॾुख जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त माण्हू कंहिंखे ॿुधाईंदो बि न आहे त मतां माण्हू छा सम्झंदा, तंहिं करे दिलि में अंदरि ई अंदरि में परेशान थींदो रहंदो आहे। कंहिं माण्हूअ खे अंदरि में ज़हन में कोई बि ख़्यालु ईंदो, उहो ख़्यालु वरी वरी ईंदो। मिसाल जे तौर ते उन्हनि खे अहिड़े क़िस्म जूं ख़्याल ईंदा आहिनि, ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि मज़हब जे बारे में, ख़ुदा जे बारे में, कंहिं पाक शख़्सियतुनि जे बारे में, जेको माण्हू चाहींदो बि न आहे। उनखे लॻंदो आहे त मूंखे गुनाह थी वेंदो, मां ईअं सोचां छो थो पियो, पर हुनखे ज़हन में वरी ख़्याल ईंदा आहिनि। के त एॾो परेशान थी वेंदा आहिनि, वञी कंहिं पीर खे कंहिं ॿिए हंधि ॿुधाईंदा आहिनि त भई मूंखे मदद कयो, मूंखे इहे ग़लति ख़्याल छो था अचनि। कॾहिं कॾहिं पंहिंजनि घर वारनि जे बारे में जिन्सी ख़्याल ईंदा, ख़राबु ख़्याल ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो भई चाकू पियो आहे, इहो चाकू मां हणी न वञा पाण खे, या करे न वञा, चाकुनि खां ई परे भॼंदा, छुरीअ जे वेझो न ईंदा किचन में, त इहो चाकू मां हणी न वञा पाण खे। पोइ के माण्हू उन सोच खे ख़तमु करण लाइ कॾहिं कॾहिं के कमु कंदा आहिनि। चलो मां हीअं हथ धोईंदुसि, पोइ इहा सोच न ईंदी। मां जेकॾहिं अंदरि में 4 लफ़्ज़ ॻणींदुसि, 1 2 3 4, त इहा शइ ख़तमु थी वेंदी। पोइ अजीबो ग़रीब तरीक़ा ज़हन में ठाहींदा आहिनि त जीअं अहिड़ियूं बुरियूं सोचूं न अचनि। इहो त थियो सिर्फ़ु सोचूं। कंहिं माण्हू खे वरी अणवणंदड़ सोचूं ईंदियूं आहिनि। पर के माण्हू कुझु कमु कंदा आहिनि, बार कंदा आहिनि। जीअं मिसाल, कॾहिं कॾहिं असां की पक न हूंदी आहे त असां घरों आया आहियूं, घर जो जेको आहे असां तालो ॾेई आया आहियूं, न ॾेई आया आहियूं, हिकु दफ़ो त का वॾी ॻाल्हि न आहे। पर कुझु माण्हुनि खे इहा पक बिल्कुलु न ईंदी आहे, हू वरी चेक करणु वेंदा आहिनि दरवाज़ो। राति जो सुम्हंदा त कई दफ़ा दरवाज़ो चेक कंदा त दरवाज़ो बंदि आहे या न आहे। हाणे हिन जो मक़सदु न आहे त जेको 2 दफ़ा चेक करे त उनखे बीमारी थी वई, पर हिन में काफ़ी दफ़ा माण्हू कंदा आहिनि। हाणे मिसाल मां ॿियो ॿुधायां मिसाल त कुझु माण्हुनि खे इहो हूंदो आहे त मां राति जो गैस जो चुल्हो बंदि कयो या न कयो। हाणे हिकु दफ़ो त कंहिंखे हूंदो आहे, पर जॾहिं वरी सोचे मां वञी चेक करे त मां बंदि कयो आहे या न कयो आहे, वरी ॿीहर वञे, वरी टेहर वञे, त इहा माना तकलीफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां कुझु माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजा हथ साफ़ु न आहिनि, अलाए कोई जरासीम हथनि खे लॻी विया, अलाए गंदु किचिरो लॻी वियो, पिया साबुण सां धोअंदा। हिकु दफ़ो 2 दफ़ा त असां धोअंदा आहियूं, पर वरी जीअं अॻु में ॻाल्हि कयमि, वरी उहे एतिरा दफ़ा त के धोअंदा आहिनि पंहिंजा हथनि जूं खलियूं लाहे छॾींदा आहिनि के त वरी। पर कुझु माण्हू खोड़ दफ़ा हथ धोअंदा आहिनि। कुझु माण्हू ज़हन में हिकिड़ा क़ाइदा कानून ठाहींदा आहिनि त मां 4 दफ़ा हथ धोअंदुसि, पोइ ॻणींदा ज़हन में 1 2 3 4, हाणे सही आहे, पर वरी बि मुतमइन न थींदा त अलाए सही साफ़ु कया या न कया। कुझु वेंदा सनानु कंदा या तड़ कंदा, उनखे वरी उनखे ईअं कबो त मां अञा साफ़ु न आहियां, अञा वधीक तड़ कयां, सनानु कयां या शावर कयां, ऐं उन में कलाकनि जा कलाक बाथरूम में लॻाए छॾींदा आहिनि। हाणे उन्हनि खे इहा पक न थींदी आहे त मां सही साफ़ु थियो आहियां या न थियो आहियां। अहिड़े तरीक़े सां कुझु माण्हू शयूं घर में चवंदा आहिनि त घरु साफ़ु हुजे, पोइ थोरो बि तिनको हूंदो उनखे मज़ो न ईंदो, पोइ घरु सफ़ा करे परेशान थी वेंदा। किन माण्हुनि खे इहो हूंदो आहे त शयूं सलीक़े सां रखूं, हीअ शइ हुते रखूं, हीअ शइ हुते रखूं, अगरि थोरो बि हेठि मथे ईंदो उनखे मज़ो न ईंदो। चादर हुजे त सही विछायल हुजे, घुंज हूंदा मज़ो न ईंदो उन्हनि खे। टेबल हुजे, उन ते शयूं तरीक़े सां सलीक़े सां पियल हुजनि, अगरि थोरी हेठि मथे ईंदियूं त मज़ो न ईंदो उनखे। पोइ सॼो ॾींहुं पिया ठाहींदा, हुते हीअं रखंदा, पंहिंजे कपिड़नि खे ठाहींदा, कपिड़ा रखंदा त शर्टियूं हीअं रखणियूं आहिनि, कमीसूं हुते रखणियूं आहिनि, पेंटियूं हुते रखणियूं आहिनि। ऐं मतिलबु इहो हूंदो त बार या वरी माण्हू को कमु कंदो त मां इहो सही मुकमल न कयो आहे, सही न कयो आहे, तरीक़े सां न कयो आहे। लिखंदो त जेकॾहिं को ग़लतियूं थी वेंदियूं त ड्राए हिनखे ॿीहर लिखो, वरी ड्राए ॿीहर लिखो, उन जा कलाक लॻी वेंदा हिकिड़े 2 पेजनि लिखण में, छो त मुतमइन न थींदो त मां सही कयो आहे या न कयो आहे। कुझु माण्हू त वरी के शयूं रखंदा आहिनि, सांभे रखंदा आहिनि त भई हीअ शइ कमु ईंदी, उनखे फिटी करण में तकलीफ़ थींदी आहे। ऐं अॻे त हिनखे चवंदा भई सौदा हुआ, तोखे विसो आहे,
पर ज़ाहिर आहे जंहिंखे हूंदो आहे त उनखे वॾी तकलीफ़ ॾींदो आहे। हाणे सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन शइ जो इलाजु आहे, दवाउनि सां बि इलाजु हूंदो आहे, पर ॿियो तरीक़ो हूंदो आहे असां चवंदा आहियूं जेको आहे ॻाल्हियुनि ज़रिए, तरीक़नि ज़रिए। जीअं मसलन कंहिं माण्हू खे हथ धोइण जी वरी वरी तकलीफ़ हुजे त मां हथ साफ़ु न आहिनि, पोइ हुनखे चइबो भई तूं मिटीअ में हथ विझ या कंहिं धरतीअ सां हथ पंहिंजा छो, उनखां पोइ हाणे पाण झले वे पाण खे ऐं धो न। उनखे तकलीफ़ ईंदी, बेचैनी थींदी। उनखे चइजे जॾहिं बेचैनी थिए त जीअं मां ॿियनि वीडियोज़ में ॿुधायो आहे, वॾा साह खणण वारियूं एक्सरसाइज़ूं करे, माना वॾा साह अंदरि खणे आराम सां स्लो स्लो ॿाहिरि कढे। पहिरियों वधीक तकलीफ़ थींदी जेसिताईं हथ न धोअंदो, पोइ घटि थींदी वेंदी, घटि थी वेंदी, आहिस्ते आहिस्ते क़ाबू पाए वेंदो उनखे। अहिड़े तरीक़े सां अगरि कंहिं माण्हूअ खे इहो आहे त मां तालो ॾेई आयो आहियां, न ॾेई आयो आहियां घर जो, चवंदो मां चेक कयां, उनखे चइबो भई ठीकु आहे, हाणे तूं जेको आहे पहिरियों पाण खे कुझु अरसे लाइ रोक, भई ठीकु आहे हूअं तूं चेक करणु हाणे वञे थो, 2 कलाकनि खां पोइ वञु, त आहिस्ते आहिस्ते पाण खे उहो रोके सघंदो। वरी ठीकु आहे ॿिए दफ़े हाणे 4 कलाकनि खां पोइ वञु, पोइ आहिस्ते आहिस्ते भई हाणे तूं न वञ, तोखे हाणे केतिरी। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। ॿिया तरीक़ा हूंदा आहिनि जीअं ख़्यालु ॿिए पासे करे, अगरि ज़हन में ख़्यालु अचनि था उहे त पंहिंजो ख़्यालु ॿिए पासे, भई चलो मां हीअ शइ मां यादि थो कयां, हिकिड़ो ज़हन में कोई मज़हबी शइ मां हीअ यादि थो कयां पियो, या मुंहिंजो ख़्यालु ईअं थो कयां, होॾे ख़्यालु कयां, टीवीअ ॾे ख़्यालु कयां, डिस्ट्रैक्ट करे पंहिंजे ज़हन खे ॿिए तरफ़ करे छॾे ज़हन खे। पोइ इहा तकलीफ़ सवलो न आहे, पर पोइ थी वेंदो आहे अगरि माण्हू कोशिशि करे त डिस्ट्रैक्शन सां। पहिरियों ॿुधायमि एक्सपोजर एंड रिस्पॉन्स प्रिवेंशन, यानी उहा सूरत हाल पैदा कजे पर वरी उहो अमल न कजे। यानी जीअं अगरि हथ धोइण जी आहे त हथनि खे मेरो कजे पर हथ धोइजनि न, ऐं उहो पोइ ते वेहिजे ऐं पाण खे रोके, जेतिरो वक़्तु रोके सघे थो माण्हू। ऐं जीअं मां पहिरियों ॿुधायो त हिन लाइ दवाऊं बि हूंदियूं आहिनि, अगरि फ़र्क़ु नथो पए डॉक्टर सां राब्तो कजे। पर काफ़ी माण्हुनि में हीअ बीमारी लंबे अरसे ताईं हलंदी आहे। कुझु माण्हुनि में त हीअ बीमारी सफ़ा ख़तमु थी वेंदी आहे, कुझु में ख़तमु थींदी वरी ईंदी आहे, कुझु में जेको आहे घटिजी वेंदी आहे, शिदत बीमारी जी मतिलबु इम्प्रूव थी वेंदी आहे। त मजमूई तौर ते काफ़ी फ़ाइदो पइजी सघंदो आहे माण्हुनि खे, जीअं अगरि दवाऊं बि थियूं ऐं हिन तरीक़नि सां जेके ॿुधायां थो इहो अमल बि कजे। हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।